नाज़रीन, शिकारपुर में ख़बर शामिल कंदा हलूं। ASP सिटी की अॻुवाणी में पुलिस मुबैना मुक़ाबले खां पोइ मोटरसाइकिल फुर मुज़ाहिमत ते ॿ ॼणा क़तल केस में नामज़द जवाबदार ज़ख़्मी हालत में 4 साथियुनि समेत हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। तर्जुमान SSP शिकारपुर मूजिब माड़ी थाणे जी हद शेरकोट लिंक रोड ते ASP सिटी सैयद फाज़िल शाह बुखारी, इंस्पेक्टर इम्तियाज़ अली खावड़, SHO माड़ी खमीसो खान बिरोई जी अॻुवाणीअ में न्यू फौजदारी ऐं लखीदर पुलिस मुक़ाबले खां पोइ मोटरसाइकिल फुर मुज़ाहिमत दौरान मारिजी वियल प्यारो खान ऐं सदाम हुसैन सुंदराणी क़तल केस में नामज़द जवाबदार ग़ुलाम शबीर वलद रहीम बख्श बिरोई खे ज़ख़्मी हालत में लाशनि समेत साथियुनि गुलज़ार वलद गुल हसन, अब्दुर्रहमान उर्फ भला बाबा वलद मोहम्मद हसन, सलीम वलद रहीम बख्श ऐं ख़ैर बख्श वलद इलाही बख्श ज़ात जा सभु बिरोई खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ख़ैर बख्श बिरोई मोटरसाइकिल सवार कोरू गैंग जो सरबराह आहे, जंहिं वटां TT पिस्टल पिणु बरामद कयो वियो आहे। इहो चवणु आहे शिकारपुर पुलिस जो। रिपोर्ट कानपुर न्यूज़ टीम।